नाज़रीन, शहदाद कोट शहरी एक्शन कमेटी तरफ़ां शहदाद कोट शहर में ज़रई ऐं वाटर सप्लाई जे पानी जी हथरादू बंदिश ख़िलाफ़ भरपूर एहतजाज करण जो ऐलान कयो वियो आहे। रिपोर्टर रियाज़ हुसैन मक्सी मूजिब शहरी एक्शन कमेटी जे सदर हसन अली ब्रोही जी सदारत हेठि पानी जी बंदिश ख़िलाफ़ इजलास थियो, जंहिंमें शहदाद कोट शहर जे 5 लख आबादी वारे शहर ऐं भरपासे में पानी जी हथरादू खोट वारे अमल ख़िलाफ़ भरपूर एहतजाज करण जो ऐलान कयो वियो। शहरी एक्शन कमेटी जे सदर हसन अली ब्रोही चयो त गुज़िरियल 3 महीननि खां शहदाद कोट जा शहरी पाणी जे ढुक लाइ तड़पी रहिया आहिनि। मस्जिद में वुज़ू लाइ पाणी बि नाहे। म्यूनिसिपल खे हर महीने करोड़े रुपयनि जी बजट हुजण बावजूदि शहर जे चइनी वाटर सप्लाइनि में पाणी स्टोर न कयो वियो आहे। हुन चयो त शहर में सफ़ाई जो को बि निज़ाम नाहे। हर तरफ़ सेवरेज जो गंदो पाणी रोडनि ते बीठल आहे। हसन अली ब्रोही PPMPA ऐं नादिर ख़ान मक्सी DC कंबर शहदाद कोट खां घुर कई त 2 ॾींहनि अंदरि टावरी शाख में पाणी न ॾिनो वियो त भरपूर एहतजाज कंदासीं। उन मौक़े ते शहरी एक्शन कमेटी जा अॻुवाण अली हैदर ब्रोही, रिज़वान मस्तोई ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।